गुरु साध संगत जियो, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जी त पावन बाणी जपजी साहिब जी वीचार कंदे ऐं लड़ीवार वीचार हलदे जपजी साहिब जी 15 पौड़ी जी वीचार है। सो 15 पौड़ी में साहिब फरमाइनि था, मने पावे मोख द्वार। जेकॾहिं नाम में कंहिंजो मन लॻी वञे, जेकॾहिं उन नाम के परमात्मा जे नाम के उनजी सिफ़त साला के कोई मनी वठे त पोइ छा थींदो? पावे मोख द्वार, मन मोक्ष के प्राप्त थींदो, मुक्ति खे वञी प्राप्त थींदो। मुक्ति जे द्वार ते वञी पहुचंदो। द्वार चइबो आहे दरवाज़े खे। उनजे लाइ दरवाज़ा उनजी बंदि खलासी थी वेंदी। काम क्रोध लोभ मोह अहंकार को छुटकारो थी वेंदो। उहो मोक्ष खे वञी प्राप्त थींदो। केरु? जेको उन परमात्मा जी ॻाल्हि खे जेकॾहिं मनी वठे त। मने पावे मोख द्वार, मने परवारे साधार। जेकॾहिं परमात्मा जे नाम खे कोई मनी वठे, उनजी वीचार खे कोई मनी वठे न, तो पाण सां गॾोगॾु पंहिंजे परिवार खे बि परमात्मा जी टेक ॾिवाए सघे थो। छो त इहा त साफ़ ॻाल्हि आहे, जे अगरि बंदे खे पाण खे अंदरि में टेक हूंदी न, उहो ॿिए खे बि टेक ॾेई सघंदो आहे, ॿिए खे बि सम्झाए सघे थो। जेकर पाण कंहिं ॻाल्हि में मुतमिन न हूंदो न, ॿिए कंहिंखे कॾहिं बि मुतमिन नथो करे सघे। उन ॻाल्हि जो सवाल ई पैदा नथो थिए त उहो कंहिंखे मुतमिन करे सघे, छो त पाण ई डगमगाए त पाण ई मुतमिन न आहे। जेकॾहिं पाण मुतमिन थिए थो, मनी थो वठे न, त पंहिंजे परिवार खे बि उन परमात्मा जी टेक ॾिवाए सघे थो। साहिब फरमाइनि था, मने तरे तारे गुरसिख। चवंदा जे अगरि परमात्मा जी ॻाल्हि किथे मनी वठिजे न, त पाण गुरू बि तरी वेंदो ऐं उनजा पोइ लॻ जेके सिख हूंदा न, उहो बि तरी वेंदा। उनजो ॿिन्हिनि जो हिकिड़ो ई निश्चय हूंदो, हिकिड़ो ई निशान हूंदो, परमात्मा। मने नानक भवे न बिख। जेकॾहिं कोई परमात्मा जी ॻाल्हि मनी वठंदो न, त ऐं नानक उहो कॾहिं बि दर दर तो घुरण जो मोहताज न रहंदो। छो त परमात्मा हिकु अहिड़ी हस्ती आहे। साहिब गुरबाणी अंदरि इहो ई फरमाइनि था, सबे थोक परापते जिया वे हिकु हथु। तोखे सभु शइ मिली वेंदी थोक में, जे अगरि तोखे हिकु परमात्मा मिली पए। जे अगरि परमात्मा मिली वई त बक़ाया काई शइ रहंदी बि न। तोखे जंहिं वटि हर शइ पहुची वई त उनखे कॾहिं बिख चइबो आहे, बिख्या ख़ैरात। तोखे कंहिंखे दर तो ख़ैरात वठण जी ज़रूरत न आहे। छो त तुंहिंजे घर में ई सभु शइ मौजूदु हूंदी। परमात्मा जो नाम काश तोखे मिली पए। मने नानक भवे न बिख, ऐसा नाम निरंजन होए। एॾो ऊंचो नाम जेको कालख को रहत, काम क्रोध लोभ मोह अहंकार को रहत, माया जे प्रभाव को परे आहे। एॾो ऊंचो नाम, ऐसा नाम निरंजन होए। एॾो नाम ऊंचो थींदो आहे। जेको मन ॼाणे, इहो चए केरु? जेको मन ॼाणे, जेको मनी वठे। मन कोई पंहिंजे मन जे अंदरि कोई मनी वठे। सो वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह।